पावली तो सुठो असां सां ना आहे क्यों? सुठो त अव्हां सां अव्हां जी मां बि नाहे कयो। 5 महीना भी तव्हांखे पेट में ना रखें तॾहिं त अञा वॾा ई नथा थियो। मस्करी न कर मलंगन सां। असां त कुरारा थी वियासीं तुंहिंजे इंतज़ार में। तो गाही न विधो गॾो समझी। तो मूंखां मुंहिंजी माउ खसी आहे। जेकरे तूं बाबे सां शादी करियां त तोखे अल्लाह साईं हिकु रेडीमेड पुट ॾेई छॾिया। हाणे त सॼी उमिरि खाली पेट रहंदीअ। छो खाली पेट रहंदसि? मुंहिंजो मुड़ुस टोनी मूंखे सुठो खाराए पीआरींदो आहे। कोई भी पेट त कोन तो थिए न, अञा ताईं पेट खाली अथई। बोलने जो मतलब आहे त उम्मीद सां त ना आहे। मूंसां शादी करियां त पहिरें ॾींहुं तोखे हिकु पुट मिली वञे हा। तो मूंखां मुंहिंजी माउ खसी आहे, इन करे हाणे कॾहिं बि तूं माउ कोन थींदीअ। पावली तो असांखे बिना ॿुधण ते शादी छो करे छॾी? घणो मथो खाधई, हाणे जान छॾ। अम्मा ओ अम्मा मूंखे हिकु चक्कर पुट चई भाकुर था पाए। पुट चई पादर न वाए कढे। एॾो बि प्यार न कर, नज़र न लॻी वञे। पावली तूं मूंखे ठुकराए इन मासूम जी दिलि टोड़ी आहे। हाणे ही मासूम ॿार पंहिंजे लाइ माउ किथां आणींदो? मोल मायरूं मोटी न ईंदियूं ऐं परायूं मायूं माऊं न थींदियूं। हाणे परते थियो मुंहिंजे रस्ते तां, न त लताड़े ना हली वञाओ, अधड़ की थे जा। केड़ा पटका पाया मां? हां केड़ा सिंगा मूंखे मो देखण दे लायक त रहियो न, पर इहो ॿुध तूं धन दोरीअ जो नौकर आहीं न? लॻे त मूंखे तूं बि नौकर थो। भला मुंहिंजी रोज़ीअ ते लत ॾियण आयो आहीं छा? खबरदार ॻाल्हाए तमीज़ सां। हा मरंदे मरी वेंदुसि, तमीज़ सां बि कोन ॻाल्हाईंदुमि, इख़लाक़ सां बि कोन ॻाल्हाईंदुमि, छो जो हिन ॿिन्ही भाइरनि सां मुंहिंजी पवे ई कोन। पर तूं आहीं कहिड़ी बाग़ जी मूरी, ॾिसण में त माण्हू आहीं पर लॻी त अलाए छा थो। मां तीली पहलवान आहियां। केरु आहियां? तीली पहलवान। हा तीली पहलवान बताई घटि ॻाल्हि सम्झे, स्टील जी बाडी अथई। अरे तीली पहलवान तूं आहीं? चपा मटिजी वियो आहे। भला राति जो गोरो करण वारी क्रीम हणंदो आहे छा? हाणे वञ शामत न कर, वञी धनु धोबीअ खे चओ त तो वारो पठो उल्लूअ जो पठो। ओ न न न न तीली पहलवान आयो अथई। इहो उल्लू कंहिंखे थो चई? सेठ धनुअ खे या? न न सेठ धनुअ खे छो चवंदुसि? अरे तूं जो बीठो आहीं? एॾी देरि खां पोइ आयो आहीं, तोसां ख़ैर त आहे न? मूंसां न ख़ैर आहे, न वरी को ख़ैरू आयो आहे। मां अकेलो ई आयो आहियां, अकेलो ॾिसी नथो। ठीकु आहे तूं हिते वेह त मां सेठ धनु धोबीअ खे वठी थो अचां। ॾेखारण में त माई आहे, ॻाल्हाए थी त मर्द आहे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।